कांता बासण छॾे अचां, किशोर खे फोन त लॻाए ॾे अमेरिका। हलिया जल्दी अच। हेलो, कीअं आहीं पुट? पुट तूं त माउ पीउ खे असुल विसारे वेठो आहीं। केतिरनि ॾींहंनि खां फोन ई कान कयो अथई। तोखे ख़बर आहे त रमेश जो बि एक्सीडेंट थियो आहे, वो व्हील चेयर ते आहे। पुट तूं नुंहं खे वठी पंहिंजे देश वापसि हलियो अच। पुट मूंखे पढ़े खे तुंहिंजी सख़्तु ज़रूरत आहे। छा हींअर तुंहिंजियूं इहे मीटिंगूं आहिनि? असां खां वधीक तोखे इहे मारियूं मीटिंगूं आहिनि। बुढ़ी मरणु खपे तोखे त। मूंखां ग़लती थी वई जो जो तो जहिड़े पुट मां उमेदूं रखियूं। कांता रुआ न, नालाइक पुट खे जनम ॾिनो आहे मूं सम्झो त कुल जो ॾीओ आहे। मूंखे नुंहं सां गॾु सुख ॾींदो, मुंहिंजो वंश वधाईंदो। पर जे अहिड़ा थींदा आहिनि कुल जा ॾींहं त न खपनि अहिड़ा पुट, न खपनि। माउ पई मरे ऐं पुट पियो मौजूं करे। तूं पराई न्याणी थी करे मुंहिंजो केॾो ख़्याल थी रखी। कांता मूंखां ग़लती थी वई आहे। मूंखे बि तो जहिड़ी धीअ हुजे हा, तो वांगुरु मूंखे प्यार करे हा, मुंहिंजो ख़्याल रखे हा तो वांगुरु। पर मोह पुटनि जी लालच में हुन न्याणीअ खे पंहिंजे हथनि सां ई मारे छॾियो। हुअ न्याणी मुंहिंजे कुख मां मम्मी मम्मी करे मूंखे सॾु करे रही हुई। हुअ तरसंदी रही मुंहिंजे कुख मां ॿाहिरि अचण लाइ, पर मूं हुनजो हिकु सॾु कोन ॿुधो, हिकु बि सॾु कोन ॿुधो ऐं हुनखे कुख में ई मारे छॾियो। ही मुंहिंजे कर्मनि जो ई फल आहे। भॻवान मूंखे तॾहिं ई नुंहं जो सुख कान ॾिनो आहे। मूं पंहिंजे घर आयल लक्ष्मीअ खे घर मां धिकी ॿाहिरि कढी छॾियो। सॼी उमिरि तरसंदी रहियसि नुंहं जे सुखनि लाइ, नुंहं करे सिकंदी रहियसि। पर जॾहिं तूं मुंहिंजे घर आईअ तॾहिं मूंखे ख़बर पई त धीअरूं केॾियूं न मिठियूं थींदियूं आहिनि। कांता तूं मूंखे धीअ जो सुख ॾींदी